वलीम आलालम जो धणी वलीम आलालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिने डांद न बिज जिने डांद न बिज तनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार पर सभिनी खे भलीकार हुजे। अॼु छंछर जो ॾींहुं हुजे प्रोग्राम रामू राधा जे तरफां भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। रामू ऐं राधा मेहरान टीवीअ सां गॾु सुहिणा रंग खणी अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। हा बधाई साईं चयो हुजे त कांध न कंदसि को ॿियो खथे रोई खूब कांध न कंदसि को ॿियो खथे रोई खूब मेरो ई महबूब असां मारू मन में सो अवां सभु जेके हुजो असांजे मन में हुजो असांजो अवां सां जेको ॻंढापो हुजे जेको सिक जो धाॻो हुजे जेका हिक ॿिए जे लाइ सिक हुजे उणतुण हुजे हिक ॿिए सां छंछर आचर ते मुलाक़ात थींदी हुजे असां हिते बीठा हुजूं अवां जिते बीठा हुजूं पर अवां असांजे घर जा भाती हुजो असीं अवां जा हुजूं अवां एॾो प्यार जेको हुजे हर संसर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं मेहरान टीवीअ सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं ऐं असां बेचैनी सां इंतज़ार कंदा हुजूं त छंछर ऐं आचर ईंदो हुजे त असांजी अवां सां मुलाक़ात थींदी हुजे ऐं अवां जी असां सां मुलाक़ात थींदी हुजे। पर भिटाई साईं वरी चयो त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी वाह वाह ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थियई हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। सो मेहरान टीवी जे सथ जी हमेशा कोशिश हुजे मेहरान टीवी हीअ जेका टीम हुजे उन जी कोशिश हुजे त सियारो हुजे ऊन्हारो हुजे सरउ हुजे कहिड़ी बि मुंद मौसम हुजे पर सुबुह जो 10 खां 12 ॾिसंदड़नि सां राब्तो क़ाइमु करणु खपंदो हुजे लाज़मी हुजे उन्हनि सां नई ॻाल्हि सो गर्मी तमामु घणी हुजे अंबनि जी मुंद मौसम अची वई हुजे सो अंब बि लहंदा हुजनि गर्मी बि हुजे खजी बि लहण वारी हुजे मेवात तमामु घणी लहण वारी हुजे पर गर्मीअ खां जेको हुजे पंहिंजे पाण खे बचाईंदा हुजो बिला वजह जेको हुजे उस में काढ़े में ऐं झोले में जेको हुजे न निकिरंदा हुजो कम हुजे कार हुजे त निकिरंदो हुजे माण्हू पोइ बि पंहिंजे मथे खे ढकींदो हुजे ऐं इन काढ़े खां जेको हुजे पाण खे महफ़ूज़ रखंदो हुजे पाणीअ जो घणे खां घणो जेको हुजे उहो इस्तेमालु कंदा हुजे। सो बालकनि खे मोकलूं बि थियण वारियूं हुजनि पर इन खां अॻु ई जेको हुजे ॿकरनि जी हवा जेका मुंद हुजे मौसम हुजे उहा जेका हुजे अची वई हुजे असां खां त वधीक मान हींअर ॿकर जो हुजे असांजो बि घर में हाणे उहो मान न हुजे ॿकरनि जो मान हलियो हुजे असां अञा ताईं ईद जो हिकिड़ो वॻो बि न वरितो हुजे हाणे ॿकरनि जी तूं ॻाल्हि कंदो हुजे हींअर पाण हुजूं ग़रीब माण्हू बसि इहा फोलड़ूं ॾिसी दिलि ख़ुशि करे छॾींदो हुजे हाणे ॿकरनि जी ॻाल्हि कंदो हुजे बाक़ी तोखे त वॻे जो रंग ई न वणंदो हुजे साल गुज़री विया हुजनि मूंखे त वणंदो हुजे न हा तोखे त वणंदो हुजे ज़रूरु मूं ॻाल्हि कई हुजे त अॼुकल्ह वॾो मान लॻो पियो हुजे माल जो मर्द जो मान ई न हुजे घर में बीठो हुजे मान छो न हुजे जेको कमु कंदो हुजे कार कंदो हुजे घर में आणींदो हुजे उनजो मान हुजे बाक़ी हाणे जेको हुजे चवंदा न हुजनि वांधो जेको हुजे उहो त ईअं सम्झंदो हुजे जहिड़ो चुल्ह जो मारंग हुजे। हा तूं ज़ुबान वटींदी हुजी हिते वॾी असली महिनत कंदी हुजी तूं पीस हलो रात लखणी वाण न वटो हुजे तसां वटींदी हुजी ॻाल्हियूं वेही ठाहींदी हुजे अच्छा मन रात जेका ॻाल्हि कंदी हुजे उहो वात सां वाण वटींदी हुजे बाक़ी तूं जेका ॻाल्हि कंदो हुजी त उहे जहिड़ा रसगुल्ला हुजनि उन्हनि जो रस टमंदो हुजे माण्हू खे ॻाल्हि कंदे कुझु फिकाई थिए तोखे त उहा बि न हुजे हाणे न थींदी हुजे फिकाई त उन में राधुल जो कहिड़ो ॾोह हुजे हाणे सुबुह सुबुह सां इहो पंहिंजे पर में अकुल ॻाल्हायो हुजे पंहिंजे वात मां हाणे इहो अकुल ॻाल्हायो अकुल जी कहिड़ी ॻाल्हि हुजे चवंदो हुजे ॿकरनि जो मान हुजे मर्द जो मान न हुजे तूं माना मान बि जो थींदो हुजे जेको कमकार वारो हुजे को महिनत कस हुजे बाक़ी हाणे सॼो ॾींहुं खटू वेही
ट्रोड़ींदो हुजे त पोइ कहिड़ो मान थींदो हुजे। बस मेहनत करे इहा वती हुजे त घर में बेकाट कंदी हुजे, बस सुबुह सां अकुल ॻाल्हाईंदी हुजे, दिलो भरिजी वियो तुंहिंजे अकुल सां। बस हाणे घर में माण्हू वठंदा हुजनि कुर्बानी, ॿियो माल मूं सॼी जेका मेहनत करे हा घर में वती हुजे हाणे साईं बेकार वती हुजे छा वरती हुजे, जनानी जनानी हुजे या वरी जेको लेली हुजे का छेली हुजे का रिढ हुजे का बकरी हुजे जेका तो वरती हुजे। बस हुजे ये जेके हुजे न अजायूं ॻाल्हियूं न कंदो हुजे, ये अजायूं ॻाल्हियूं करे सुबुह सुबुह जेको हुजे न मन में समझ फेट विझंदो हुजे। हुजनि त 12 महीना इहे बेकाट बे बस सुबुह बेकाट हुजनि, हसी हसी ॻाल्हि करा पोइ मच लगे त भले लगे, मच बच न लगे लॻंदो हुजे ॿियो छा हुजे। घणियूं ॻाल्हियूं हाणे मां बि खरूं खरूं करां। तूं खरूं खरूं करे छॾींदो हुजे, मूंखे को फ़र्क़ु न हुजे। असांखे बि हाणे घणो ई गर्मी अचे तपायो हुजे, गर्मी महांगाई गर्मी तपायो हुजे त पोइ वञी कंहिं वण जे छां में वेहंदो हुजे, विजड़ी खणंदो हुजे, हवा हणंदो हुजे, को थधे दिले जो पाणी पीअंदो हुजे। बाक़ी यार हाणे महांगाई खे त असां मोह न ॾेई सघंदा। हाणे अॻे ही करे वाहण जी रामला गर्मी हुजे घणी हीअं वाह हाणे जहिड़ो बाहूं में जेको हुजे लोह लॻल हुजे त फ्रेश ई न, हाणे जहिड़ो बाह में सरो लॻल हुजे जो मजाल को बस हिते बीही वई हुजे त बाहण जो वाह हणे विझड़ी हणे। असल में ॻाल्हि गर्मीअ जी बि न हुजे, महांगाई मथो माण्हुनि जो फेरे छॾो हुजे, हाणे उहे ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे। उहो वरी तोखे वॾी ॻाल्हि सम्झ में ईंदी, तूं अंग्रेजी किताब पढ़ंदी हुजी, हाणे तूं उहो कोन पढ़ी सघंदी हुजे। माई सुबुह सां वेही ॾारो अंग्रेजी कहिड़ो पढ़ंदा हुजूं, हिते सिंधीअ जी ॻाल्हि न सम्झ में अचे माण्हुनि खे वरी अंग्रेजी कहिड़ी ईंदी हुजे। बस वेही सुबुह सां ॾारो ॾरण लाइ अची वेंदी हुजे, राधुल ॾारो ॾरींदी हुजे, राधुल ॾारो ॾरींदी हुजे, रामण ढुक भरींदो हुजे। असां जेका ॻाल्हि करूं उहा ॾारो हुजे, बाक़ी तूं जेका ॻाल्हि करी बस मां चा हाणे राधुल जंटर प्या पिटी न पाण में हाणे तूं पई ॾारो ॾरींदी वॾो तूं जंटर छिकियो हुजे, तूं छिकींदी छिक छिकां छिक सुबुह सां ॻाल्हि कढ़ी करी हुजे। तूं जेको हुजे वार फेरे जेको हुजे राधुल ॾे सारो करे कहिड़ो हे सारो हुजे, हिकिड़ी हीअ वरती हुजे, हीअ मूं वरती हुजे छा वरती हुजे, दुआ कंदो हुजे मूंखे जो कुतो कमो जेको हुजे खणो हुजे मथे ते रखो हुजे। छा हुजे खणे पंहिंजी बाह कोन खजंदी हुजे, तूं मूंखे मथे ते खणंदी माना सम्झंदो न हुजी, माना बापू चयो हुजे कि इहो मर्द राधुल तोखे क़बूल हुजे, मूं अखूं बूटे करे चयो हुजे हा इहो धिकी मुहांडो मूंखे क़बूल हुजे, मूंखे कहिड़ी ख़बर हुजे कि हाणे वरी रत रोअणो पवंदो हुजे। मूंखे बि कहिड़ी ख़बर हुजे त हाणे इहा साबुणदानी बचे ईअं थींदी हुजे। बसि हाणे अॻे असां बि वॾो घड़ी घड़ी ठहियो, गर्मी सर्दी सुकट पवंदा हुजनि, काॾे वेंदा हुजो त काके सां मिलण वेंदो हुजां, पोइ असां बि घणेई सयूं खट मिठड़ाए वठी, कहिड़ी ख़बर त इहे लॻंदा हुजनि असांखे मथे। मूंखे वरी कहिड़ी ख़बर हुजे, हे पतासा ॾेखारे करे पोइ वरी हो निबात जहिड़ो मोह करे पीअंदो हुजे। हाणे निबात इहा तरी मूंखे बि ख़बर न पई हुजे न, ॿियो छा हुजे। हाणे बची बि वञी निबात मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं करी राधुल शादी कंदी हुजे मूंसां, तोखे सुख ॾींदो हुजां, तोखे ख़ुशियूं ॾींदो हुजां, तुंहिंजे लाइ हीअं कंदो हुजां, तुंहिंजे लाइ हूअं कंदो हुजां, कयो त हिते हींअर कुझु न हुजे। बसि पोइ हाणे तूं बि वञी निबात जेतिरी बची हुजे, पोइ हाणे छा छो हुजे। इहा निबात वात में विझंदो हुजे, थधि गर्मी न लॻंदी हुजे, मथां वरी पाणी पी छॾींदो हुजे दिले जो। भाई कड़ी निबात कड़ी निबात केरु खंद निबात मठूं सुबुह सुबुह जेको हुजे किनियूं खटियूं ॻाल्हियूं न कंदो हुजे, हब शगरियूं ॻाल्हियूं तूं बि न कंदी हुजे, कहिड़ी करी हुजे मूं। हा इहो सुबुह तूं त ईअं जहिड़ो मुंहिंजे वात में सॼो वञी हीअं मथां ईंदो हुजे, पंहिंजी जाइ वठंदो हुजे। पंहिंजी जाइ हुजे, असां पंहिंजी जाइ ते पाण बीठा हुजे, असां कंहिंजी जाइ कोन वेलर कंदा हुजूं, ॻाल्हि सिधी सिधी। अब सुबुह सुबुह सां गर्मी हुजे, पोइ माण्हू जो शुरू थिए त पियो दिमाग़ हणंदो हुजे, बसि सभु को ईअं लॻो पियो हुजे, अञा ॻाल्हि करी न हुजे, असल हीअं पासो को ओसो का ठूठ लॻी न हुजे, असल कमु सफ़ा चढ़ी वेंदो हुजे, अहिड़ी गर्मी हुजे पघर पंती न थींदो हुजे।
बाबा हाणे वरी इहो ॻाल्हि कंदा हुजूं सिस्टम खे अॻिते वधाइण जो इहो फोन जो नंबर हुजे इन ते अवां तव्हांजी खोड़ सारी कचहरी थी हा हुजे टीवी गर्मी ते हलंदो हुजे इन ते अवां असांखे हींअर ई फोन खणंदा हुजो नंबर मिलाईंदा हुजो रामो ई राधा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हर छंछर अवां जी ख़िदमत में मेहरान टीवी सां गॾु मौजूद बीठा हुजनि पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा ऐं हुजो उनखे लाइक बि कंदा हुजो शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोलाडा पोलो कपो गीत या रामू राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते उते अवां ड्रामा बि ॾिसंदा हुजो प्रोग्राम बि ॾिसंदा हुजो गीत बि ॾिसंदा हुजो लाॾा बि ॾिसंदा हुजो उनखे अवां उन भरपूर में सॼो रंग जेको हुजे भरो पियो हुजे सो उन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उते बि खोड़ सारियूं शयूं हुजनि उते पसंदि कंदा हुजो लाइक कंदा हुजो शेयर कंदा हुजो वॾा वॾा मुंहिंजा हाणे अव्हां खे वठी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणी वाई ॾांहुं वाह वाह इहा वाई अव्हां ॾिसंदा हुजो वाई खां पोइ अव्हां सां खोड़ सारियूं हा हा कचहरियूं थींदियूं फोन कॉल ते बि कचहरियूं कंदा हुजूं राम किस्मत कई जुदाई कहते मयार कोने ओ किस्मत कई जुदाई कहते मयार कोने कहड़ा बि थिए थो पर कुछ बि थिए थो पर कहते मयार नाहे किस्मत कई मूं सां अहिड़ी कहते मयार कोने हलो वालेकुम सलाम ज्यादा केरु कहिड़े शहर खां था साबरे सन मिलाईंदो ॻाल्हायां लाड़काणे खां ॻोठ विकिया सांगी में वेठो आहियां छा हाल हुजे था लाड़काणे वारा ख़ुशि हुजी साबर अमन अमान दुआ तव्हां ख़ुशि आहियो चाचा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि पहिरियों दफ़ो फोन कॉल करी हुजे ई न शुक्र आहे मालिक साईं जो हा मौसम कीअं हुजे गर्मी खां बचो हुजी गर्मी बागा जी आहे लाड़काणे शहर में गर्मी बाका ते पोइ लाइट त हुजे न अव्हां वटि लाइट भी आहे घटि गर्मियुनि में लाइट घटि सियारे में घणो जी जी ॿियो सभु ख़ैर हुजे खुशपास लॻा पिया हुजो ख़ैर 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 दुआ ख़ुशि हुजूं ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा शुक्र आहे मालिक साईं जो हाल वाल इहो आहे त गर्मी आहे असां समर मिराली जो गानो ॿुधण था चाहियूं अनवर बुर्जे करण था चाहियूं राज़ी देरे खां बस ठीकु हुजे गानो हलाईंदा हुजो वॾी महिरबानी अदा सभिनी लाड़काणे वारनि खे सलाम वॾी ॾींदा हुजो महिरबानी। पंहिंजे घर भातियुनि खे बि सलाम ॾींदा हुजो हाँ समझ हा ये कड़ा कलाम कुसंदो हुजी बस चओ त किस्मत कई अहिड़ी कहते मयार कोन्हे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। असांजा भाग भला हैदर भट्टी अची वियो हुजे साल हुजे ता ख़ुशि चाक चङो भलो हुजी अल्हम्दुलिल्लाह अदा तव्हां ख़ुशि हुजो अॼु अदा तव्हां ख़ुशि हुजो ॿियो मी ख़ैर हुजे न सभु असांजे ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे बिरादरी सॼी ख़ुशि हुजे बिरादरी बिल्कुलु ख़ुशि हुजे ऐं बिरादरी जा कमकार जाम थी वियो हुजे यानी जो वाम जी टिंडियूं लॻंदियूं आहिनि बिरादरी तारीख़ जी मतिलबु 700 रुपया ॾियारी जे हिसाब सां सुबुह जो 6 खां 11 ताईं 700 रुपया मिलनि था बिरादरी बिल्कुलु ख़ुशि लॻी पई हुजे भला इहो गर्मी खां बचो हुजी अच्छा गर्मी थोरी हुजे हाणे राति जो थधि पए थी हाणे कुदरत जो निज़ाम आहे शक्ति जो सबबु आहे त ॾींहं में थोरी थोरी गर्मी आहे पर राति जो थधि पए थी यारहें ॿारहें खां पोइ कीअं वणकारी जाम हुजे वण बचा हुजनि न बचा हुजनि अने वण आहिनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े में वण आहिनि अञा
हाँ न हुजनि त वण पोखींदो अॼु 2-3 वण ई पोखे हा छॾी बिच ज़िंदगी खणी में सॼे मुल्क में पखड़ छॾींदो हुजे। वण कारो है मुझे घर में 11 वण आहिनि 11 जमा 4 पेड़ियूं आहिनि 4 मेवात जा वण आहिनि हा। 4 निम जा वण आहिनि हिकु ॾेर आहे। निम जा वण ज़रूर हणंदा हणजो। बिल्कुलु निम जा वण आहिनि 4-5 वण आहिनि निम जा त। बस ठीक हुजे वॾी महिरबानी मूं बि निम छॾे वञी ऐं जिते वरी वणकारी हुजे त गर्मी बि घटि हुजे ई हा हा थधिकार हुजे पर असांजे माण्हुनि त हाणे वणनि जो असुल सत्योनाश करे सॼो ॼाण पोयो काढ़ो जेको हुजे असुल बीहंदो ई न हुजे पघर माण्हू खे। मूं बि निम जे जाइ ते बसि कंढी वण हणी छॾियो हुजे हाणे 24 कलाक हाल उहो ई हुजे। हा तूं त वरी जेको हुजे निम पटे वरी कंढी हणी हुजे तोखे त ॻाल्हि कॾहिं कुझु थींदो न हुजे रमण। न न सची पंहिंजो मन सां ॿुधाईंदो तोखे कुझु थिए कोन। बसि तोखे बि कुझु सगोरी चवंदे तोखे मूंखे बि त कुझु कोन ख़्यालु थींदो हुजे तॾहिं त तोसां गॾु बीठी हुजां। बसि पोइ जे इहा ॻाल्हि थींदो हुजे त पोइ तोसां माण्हू कीअं बीहंदो हुजे साबित हुजे असांखे भित में मथो हणंदियूं भित में हाणे जी कहिड़ी ज़रूरत हुजे साबित हुजे मूंखे जेको तोसां निभाईंदी हुजां। हलो वालेकुम वालेकुम सलाम हुजे दा केरु कड़े सर कांदा सर कड़े सर कांदा घोटकी खां आज आदम करा दो पानी छाल हुजे दा घोटकी वारा खुश चाक चङो भलो तबियतूं बहार हुजनी ना लाई तव्हां बि भाई तो कयो घर में रहंदा पैदा कंदा त कोन आयो। अबा इहो हाणे वाइदो अहिड़ो कयो हुजे त मूं चयो हेॾा पासे अचणु थींदो हुजे त घोटकी ज़रूरु चकर हणंदा हुजूं। अच्छा ॿियो ख़ैर आहे तबियत सही आहे ठीकु आहियो ख़ुशि ख़ुशि दुआ ख़ैर दुआ लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां सभई ठीकु हुजो। भलाई सभु लॻो पिया दुआ आहे मां टी तव्हांजी ॾिसंदा वेठा आहियूं मां भेणनि जो साण इमरान वाली अरबानी वाह वाह ॾिसंदा पिया हुजो त सभिनि खे सलाम ॾींदा पिया हुजो था। भलाई आहे ॿियो ख़ैर आहे तव्हांजो चैनल सुबुह शाम ॾिसंदा आहियूं। वाह 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 वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं मेहरान टीवी आवाज कलाम हलायो न सेंटर कलाम भलो हलाईंदो हुजां हाज़िर 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 मजादा हाज़िर हाणे इहो जेको सलाह करे हा। अदा ईंदा न हुजो तो हाणे केॾा माण्हू वेंदो हुजे अञा अॻे महांगायूं घटि हुजनि किराया घटि हुजनि हा बि न हुजे पेट्रोल घटि हुजनि त राधुल खे तो बि निभागा कोन घुमायो फेरायो हुजे हाणे त हूअं ई जेको हुजे बसि निकिरण महाल ॻाल्हि इहा न हुजे पोइ पहिरियां फोन कॉल वठंदो पोइ ॿुधाईंदो हलो हलो मां कहिड़ो हाल आहे अबा हाल सही लॻो पियो हुजे। ख़ुशि चाक चङा भला हुजो खैर सही लड़काने को साईं ज़ैद मुख्तार शाह साईं मुख्तार शाह ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार हुजनि ॿियो ख़ैर आहे सभु ख़ैर हुजे गर्मी बि हुजे पर असां पंहिंजे हालार बीठा हुजूं। अलाह ख़ुशि रखो लाल साईं त ॿुधाए वाह ज़रूरु बचड़ा सभु ठीकु हुजनि मौला भलो कंदी घणा माण्हू वेठा आहियूं हिते इंतज़ार में वाह वाह कुर्ब लख थोरा साईं मुख्तार शाह साईं बि माण्हू भलड़ो हुजे फोनड़ी करे हाल छा हुजे सभु ख़ैर हुजे वाह वाह ख़ैर बदमथे में हुजे पोइ हाणे ख़ैर सम्झो था त अव्हां जो ख़ैर पोइ असां ॾे बि ख़ैर राधुल मथे में हुजे तूं सॼो सारो मुंहिंजी गिचीअ में हुजी हा कंध में पियो हुजी हा पोइ ईअं मूंखे कहिड़ी ख़बर हुजे त इहो बापू मूंखे जेको हुजे ओढ़हान में विझंदो हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर कादा इम्तियाज़ अली ख़ासि के चंदो बागो शहर खां साईं भली करे आओ जी ख़ासि करे साहब टंडो बागवारा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार अलाह सां तूं ॿुधाए तबियत सही ख़ुशि ज़ोर प्यार मस्त मुबार सभु ख़ैर लॻो पियो हुजे इहो भला रोड ठही वियो हुजे समन तो हाणे सफ़ा अमन में रोड हीअं सफ़ा कीअं थियो पियो सफ़ा ॿुधई सफ़ा सीसो हा अहिड़ो वीवीआईपी थी पियो हुजे हथ कर सफ़ा माना पाणी जो गिलास भरे गाॾी में रखंदे उहो बि कोन हरको पर पोइ माना हिन साल मेलो पोइ घुमणु खपंदो हुजे राउंड ॿाउंड ठही आहे हुजनि त माण्हू खे चकर हुजणो खपंदो हुजे हाणे ॿियो हा हा हींअर अहिड़ो वीवीआईपी थी वियो सफ़ा माना भलायूं हुजनि अबा ॿियो गर्मी खां बचो हुजी हा गर्मी खां हींअर बची हींअर 2-3 थिया हवा बवा लॻी पई वीआईपी
हा जा मुंद मौसम हाणे मिड़े हवा वारी कल खां वठी 3 ॾींहं खां थोरी घणी हलंदी हुजे। हा कल 4 ॾींहं खां वठी हवा लॻी आहे, ॿ टे गर्मी में सफ़ा माना ही ॿुधी आहे। हा बा मुंहुं रोड़ियो वञे, गर्मी अहिड़ी हुजे जो माण्हू सुकारा निकिरी वेंदा। हक़ीक़त हाणे असांखे गानो को ॿुधाईंदा? गानो भलो ॿुधाईंदो हुजां, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब मोहबतूं आवाजूं। वॾी महिरबानी हुजे। सुभाणे वाला इस टाइम गर्मी मुंहुं रोड़ींदी हुजे, माना मुंहुं झड़ो तो आंगे माना तो जो किथा रोड़ो हुजे। वो गर्मी है छा मुंहुं रोड़ींदे न हुजे, पघर उगण में छा थो हुजे, वात अहिड़ो हणंदी जो तोखे हर सबक तो राधुल पिचंदी हुजे, किनी पघर जी धप ईंदी हुजे, सॼो ॾींहुं रुमाल मुंहुं ते हणी मुंहुं रोड़ींदो न हुजे। हाणे इन खब तोखे सम्झाईंदो हुजां, अकुल ई न हुजे या खून न हुजे। ईअं न कंदो हुजे न भागा, अख बख में को लगी न पवंदी हुजे, सॼो ईअं करे हथ कीअं खणंदो हुजे। ईअं राधुल ते ईअं हथ न खणंदो हुजे। तोखे अखुनि जो फिकुर न हुजे, तोखे हुजे वात जो, त वात कीअं हणंदी हुजां? हणंदी हुजां, वात न हणंदी हुजां त पोइ रामण हिते बीहंदो हुजे। हा न मां वण ते वेंदो हुजां, पोइ त रामण जेको हुजे हिते खंधा खणी छॾींदो हुजे, राधुल जा खंधा। हा ते तुंहिंजा हूअं खंधा खणी छॾियां, छा हुजे खंधा खणी छॾींदा, छा हुजे खंधो राधुल जे न ॻाल्हाईंदी हुजे न, ईअं तिखी न थींदी हुजे न, त पोइ रामण सम्झंदा हुजे चंड ते चढ़ंदो हुजे, पर राधुल में हीअं कराईंदी हुजे। माना या बलाड़ी, माना या पुसड़ी, या बलाड़ी असांखे वचड़ी वेंदी हुजे। बलाड़ी छाजी हुजां, पहुचांदी हुजे चढ़ी त बलाड़ी वचड़ी वेंदी। ईअं न थींदी हुजे राधुल, न त घणा ॾींहं हिकिड़ी ॿी टी चौथी पंजी हिते साधन जा ढिग लॻाए छॾींदो हुजे, पर राधुल हुजे लकड़ो हुजे साण त पोइ पाण सम्झंदो हुजे। बस पोइ असां बि इन करे अब हाणे वरी अव्हांखे समन मिराली जो कलाम ॾांहुं वठी हलंदा, जो कलाम अहिड़ो भलो हुजेसि जो भेटाई असांजे अंगण ते वाह जो ॻायो हुजेसि माण्हुनि जे लाइ कलाम। सो इहो कलाम अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अव्हां सां फोन कॉल ते कचहरी थींदी हुजे। मुंहिंजे अंगण ते आ प्यारा, तोखे थधो पाणी प्यारा मां, मुंहिंजे अंगण ते आ प्यारा, तोखे थधो पाणी प्यारा मां, ओ सुणियूं पतड़ियूं छॾाया मां, सुणियूं पतड़ियूं छॾाया मां, तोखे थधड़ो पाणी प्यारा मां। पाणी हा गर्मी किथे हुजे, गर्मी लगी पए जो माण्हू खे पाणी थधो तू जेको हुजे खां ॾेखारी। हेलो कम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अब नालो पंहिंजो ॿुधाईंदो जी शनाख्ती कार्ड वारो। अदा अंसार अली कोसो ॻाल्हाईंदो हुजां, गुलशन अजीत कराची ॻाल्हाईं, देना जी नंबर ॿुधाईंदा हुजूं। छा हाल हुजे दा? ठीकु हुजे, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? सब ख्याल लॻो पियो आहे, गर्मी ॾाढी लॻी पई आहे कराची में, 8 ॾींहं थी विया, बिजली बि कोन्हे मिठा। कराची में एॾी गर्मी हुजे, तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? ख्याल लॻो पियो आहे, भेण जी दुआ लॻी पई आहे, भाउ मुंहिंजे जी पारा अथई भेण। अब कराची में एॾी गर्मी हुजे जो माना रड़ूं कंदो हुजे। हा बा ॾाढी गर्मी हुजे, 8 ॾींहं थी विया हुजनि, बिजली बि न आई हुजे। हलो सो यो ट्रांसफार्मर केर खड़ी हो जाई जा। हा पानी न को बिजली बा कुछ भी कोने, हिते मरी विया जो सफ़ा गर्मी ॾाढी हुजे। ओ तूं सार में वेठो हुजी, को वाको को पाड़ो ओड़ो को सुजाग कंदो हुजी न। अल्लाह मालिका, अल्लाह मालिका। बस ईअं 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 हिम्मत 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 असांखे ॿुधाईंदा हुजो। ज़रूर ज़रूर कलाम ॿुधाईंदा हुजूं, सभिनी खे सलाम चवंदो हुजी।
वरी महिरबानी लख कुर्ब हुजे गर्मी हुजे जो ॿारड़ूं कढाए छॾे गर्मी अहिड़ी हुजे जो अॼु खेलिस न रगो हीअं हुजे छा करे इहो गेॾंदो हुजे तो रगो या कार हलो हुजे हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां बाबा अरबा भट्टी नवाब शाह खाऊं। अब हाणे नंढ खां छो हुजी बाबा बस लेटिया बि पिया हुजूं तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसूं पिया अल्लाह पाक खे ख़ुशि रखे फ़कीराणी जी कीअं तबियत इहा केर लॻो पियो हुजे अदा तव्हां सभु ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा एहसान आहिनि ऐं तव्हांजो मेहरान टीवी जो रामू राधा प्रोग्राम ॾिसूं पिया वाह वाह अब ॻाल्हि कई हुजे त फ़कीराणी जो फ़कीराणी सियारे में एॾी तेज़ हुजे त गर्मीअ में सम्झी त ॿ हथ अञा अॻां हुजई डबल हुजे बाबा हा अदा डबल गरम हुजे तोते बाबा 12 इहो महीना प्यार गरम हुजे अदा कुर्ब हुजे मोहबत हुजे हाय हाय असां बाबा असां इहो फ़कीराणी जो तोसां प्यार हुजे रामण फ़कीर बाबा सां हुजूं जो माना अचे हाणे कुल्फीअ जड़ा थिया हुजूं सोड़ा थिया हुजूं इहो साल जा 12 महीना बाबा इहो कुल्फी त न हुजी बर्फ जी सर हुजी हाणे ॿुधंदो हुजे कुल्फी हुजे बाबा इहो कुर्ब आहे तव्हांजो इहो कुर्ब तव्हांजो सलामत हुजे जो जुड़िया हुजो ऐं अल्लाह पाक तव्हांखे आबाद करे असां ॾिसूं पिया तव्हांखे तमामु हफ़्तो पूरो इंतज़ार हुयो त अॼु प्रोग्राम हलंदो ऐं असां ॾिसंदासीं ऐं फोन कॉल कंदासीं असांजी फोन कॉल लॻी जी हा बचड़ा ठीकु हुजनि बाबा फोन कॉल मेहरान जो अल्हम्दुलिल्लाह सभु प्रोग्राम ॾिसूं पिया वेठे बाक़ी बादशाह खान स्कूल आहे ऐं जेको आहे सो फोन कॉल जी ॻाल्हि कयो आहे लॻी वेंदी हुजे कमल कमल मिड़े लेट थी वेंदी हुजे कुर्ब वरी भाॼी खे बि सलाम ॾींदा हुजो अदा बचड़नि खे सलाम ॾींदा हुजो तव्हां बि हमेशा ख़ुशि रहंदा हुजो गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हमेशा जुग जुग जीअंदा हुजो हाणे त बाबा गर्मी हुजे नवाब साहब में बि गर्मी वॾी हुजे पर नवाब साहब त हींअर ईअं सम्झंदो हुजे जहिड़ो ईअं भठी हुजे भठी नवाब साहब हींअर जड़ कराची तड़े नवाब साहब तड़ियो सखर त तड़ो लाड़काणो ॻाल्हि त छो सॼो मुल्क ईअं तपी पियो हुजे मौसम जी तब्दीली अवां वण न पोखो अवां इहो सॼो ॾींहुं जेको तॾहिं चवंदी हुजे अॼु कोई हिन मोरिन जा जेके हुजनि इहे गोरा किथां ॻोल्हे हथ कंदो हुजे पोतड़ो भरे ईंदो हुजे तरा धुलाई रामण निकिरी पवंदा हुजनि जिते किथे कोई हिकिड़ो वण पोखूं अदा तव्हां सभई बि जेको हुजे इहो सुजागी कंदा हुजो अखूं पटींदा हुजो हथ ॿधूं अवां खे बिनती करूं हिकिड़ो निम जो वण ज़रूर पोखींदा हुजो निम जो न उन सां जेको हुजे निम पोखो बबड़ पोखो ट्राली पोखो ट्रालीअ जी बि माना छा अहिड़ी हुजे जो वाह वाह ट्राली हुजे या सिरियों पोखींदा हुजे हा वो पोखो न में खुशबू अहिड़ी थींदी हुजे जो वरी बाग बहारी लॻी पई हुजे सो वण जेके हुजनि उहे लाज़मी पोखींदा हुजो वणनि सां जेको हुजे गर्मी बि घटि थींदी हुजे ऐं अवां जे हाव खे सुजागी मिलंदी हुजे अवां जो नूर जेको हुजे उहो ताज़ो थींदो हुजे माना अवां जी तबियत जेका हुजे उहो बहार जीअं थींदी हुजे बहार जा हींअर माण्हू अॻे चवंदा हुआ ॿाहिरि वञी सुबुह सां पंहिंजो फसल बाक़ी हाणे जेॾां खणी अख फेरायूं रगो ट्रक लॻी पई हुजे पोइ त माण्हू जा जहन कम न कनि पोइ रगो हीअ कार हुजे हीअ कार हुजे हाणे कहिड़ी भित जे पासे खां पाछे ते वेहंदा हुजो ज़ोर सां हणंदी हुजे अॻे लप हिकिड़ी सुठी निम ॾिठी हुजे हुन जूं निमोरियूं खणी लप ई खाई वई हुजे खाधी न हुजे निभागा इन वारनि में विधी हुजे ॾिसंदो न हुजे तॾहिं त अहिड़ा लॻा पिया हुजनि बाक़ी हेॾां त इहो पगड़ी लायूं त जहिड़ो रोड हुजे रोड अधु चती हितां लथल हुजे अधु हुतां लथल हुजे काछे जो रोड हुजे इहो तूं भला ज़रूरी आहे रोड ई खपंदो हुजे तोखे रोड ई खपे रोड मूंखे छो खपे मुंहिंजो करो त लारूं मुंहिंजो चुंगचू मुंहिंजा रिश्ता हलंदा हुजनि पोइ इहा ॻाल्हि कंदी हुजे लिमोरिन सां बि माण्हू जे वारनि खे बि ताक़त थींदी हुजे निमोरू पोखड़ला हुजनि तूं पोखींदा हुजूं वरी उन मां फ़ाइदो बि वठंदा हुजूं न फकींदी हुजे वरी इहो फ़ाइदो छो जा पोइ
बीमारियुनि ते पवई बीमारियुनि ते ॾारो डरींदी हुजी ॾारो फकींदी हुजी निमूरियूं खाई वेंदी ॾारो हुजी, राधुल बिस्कुट। डरींदी हुजे रावण जेको हुजे ढोक भरींदो हुजे सोभा हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम न कलाम खां पोइ वरी ख़बरूं बि हुजनि सो कलाम वरी महिराण स्टूडियो में बि कलाम अहिड़ा भला थिया हुजनि रागिन कलाम अहिड़ा भला कया हुजनि जो हर ॿियो माण्हू चए त इहो महिराण स्टूडियो वाह जो महिराण हाणे जो वरी हिकिड़ो प्रोग्राम को हुजे। मुंहिंजो बि ॻाराईंदो हुजे स्टोटू में हा तुंहिंजो निभागा साड़ छड़ा कहिड़ी हिकिड़ो कसर मुंहिंजो बि ॻाराईंदो हुजे स्टोटू में त पोइ माण्हू चवंदा हुजनि राधुल जो कलाम हलाईंदो हुजे न तुंहिंजो न हुजे तुंहिंजो लाहूतीअ जी कैशट हुजे न तुंहिंजी कैशट भरे पाड़े मुंहिंजी हलंदी हुजे हा। सो आवाज़ जेको हुजे इहो कलाम कहिड़ो हुजे भलो कलाम भलो चूंडा कलाम हुजे वो आवाज़ सभिनी जो नाम हुजे उन खां पोइ जेको हुजनि ख़बरूं बि हुजनि ख़बरूं लाज़मी हुजनि उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त रामू ऐं राधा जूं अञा आवाज़ सां फोन कॉल ते कचारूं थींदियूं हुजनि हा रामू एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे राम राधा ॿीहर अव्हां सभिनी जी ख़िदमत में मेहरान टीवीअ सां गॾु हाज़िर थी विया हुजनि सभिनी जे दर ते दोला वॼंदा हुजनि कॾहिं असांजे अंगण ते वची ईअं वॼी ॾेखारींदा हुजो तुंहिंजे अंगण ते वॼी विया हुजनि हा? ॿियो छा हुजे अॻे अञा हिन जे अंगण ते दोल वॼंदा हुजनि अॻे मूवियूं ॿूवियूं कोन भरायूं हुजनि हाणे मूवियूं ॿूवियूं भरायूं वो वरी- नहीं सही भला जेको हुजे पंहिंजे सालगिरह जेका थींदी हुजे हैप्पी बर्थडे कोन है कोन सॼी सिंध जा हिन जी शादी जी कंदो हुजे न न न वरी कजे माण्हू मूवियूं ॿूवियूं हलो भा हलो रामू ऐं राधा अवा हे बीठा हुजनि हाणे छा हाल हुजे हलो जी अवा छा हाल हुजे जी। केरु कहिड़े शहर खां था अदा खैरपुर मीरस साल को सुबह देरो नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी साल को सुबह देरो नालो इरशाद अली गोठ मोहम्मद खान आरे जो आरे जो साहब छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजेव प्रोग्राम में अव्हांखे भली कार हुजे महिरबानी महिरबानी तव्हां पंहिंजो ॿुधायो ख़ैर लॻो पिया तबियतूं सही न सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं मेहरान टीवी जा रंग लॻंदा हुजनि पहिरियों दफ़ो अव्हां फोन कॉल कई हुजे फर्स्ट क्लास जेका तमामु बहितरीन प्रोग्राम आहे वाह 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 कीअं हुजे वाह सोभो तेरो जी मुंद मौसम सुबुह देरो जी मौसम गरम आहे ॾाढी वाह गरम हुजे हा गरम हुजे गर्मी आहे ॾाढी हाय 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 बसि गर्मी वरी हे प्रोग्राम ॾिसंदा हुजो त फ़िलहाल त गर्मी विसरी वेंदी हुजे जी 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 लीमे जो सरबत हुजे हे राम राधा जो प्रोग्राम लीमे जो सरबत लिमकोल जी जी तमामु तव्हांजो ॾाढो वधीक प्रोग्राम वणंदो आहे असांखे हिन वक़्तु बि ॾिसूं पिया वाह 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 सभिनी खे सलाम बचड़नि खे सलाम वॾी अदिड़नि खे, महिरबानी भेनरुनि खे कुर्ब सलाम मोहबतूं अव्हां जूं जेके जेके बि राम राधा खे ॾिसंदा हुजनि पसंदि कंदा हुजनि ऐं फोन कॉल ते असां सां राब्तो ॻंढींदा हुजनि उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि उन्हनि सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि ऐं वॾा वड़ हुजनि उन्हनि जा सो हाणे आऊं बि चवां त हे को नए सिस्टम जूं मूवियूं ॿूवियूं हणाए ऐं जो अॻे मेलनि मलाखड़नि में शामियाना लॻनि में उन ओड़ो शामियानो हणाए वरी ॾाढो पटको ॿधी वरी ईअं माना पटके जा हीअं तुरो छॾे पोइ वरी सॼी सिंध जा महिमान अचनि मुंहिंजो माना सफ़ा वात
गोदो लगो पियो हुजे गोदो बिस्मिल्लाह करां मुझे जी ठरो मुझे अंगण ते आवा आया हो जो इहो छाजे करे ये मेहमान आया हो जो ना केड़ी खुशी में यो दोहला वजन बीहरा रंग दोहला छाजेला वजन शादी जा रंग रचंदा हो जन जी शादी थिंदी हुजे रामले बागड़िया जी बे कह जी अरे वाह महान रबी भले हुजे रामले बागड़िया जी शादी थिंदी हुजे हाणे तो जी शादी न थिंदी हुजे ताजी त घोड़ा थी जो ताजी त थी हुजे हाणे शादी थिंदी हुजे शादी जी गाल सोचींदो हुजे त पजाए नवा नंढा दीकरा हुजे न नंजी शादी थिंदी कड़ा तो दीकरा जण भत्तल सा वडा कया हुजे कड़ा दीकरा हुजे जो न हुजे ना साजा पंजा दीकरा हुजे न नंजी शादियूं कराईंदा हुजू हेलो कलाम त विंदा हुजू मु तो फोन कॉल हुजे दीकरा पर दीकरा छो न हुजे दीकरा खोड़ सब पाण दीकरा हुजू फिलहाल तू छड़ींदी हुजे हाल दीकरा हुजे ओ घर में कड़ पंज दीकरा तू दीकरा विकरा न हुजे हाणे दन त खाई वनी 56 साल गो जी पंज दीकरन जी शादी जी गाल कंदो हुजे त माण्हू खे गाल समझ में पींदी हुजे सभिनी खे समझ रूह बि खुश थींदो हुजे सभिनी जो रूह खुश थींदो हुजे त रामले शादी कई रामले जी शादी थींदी आहे ता दीकरा जेके हुजो न उन दीकरन जो शादियूं थींदी हुजन रात दोले ते खुशी वारा दोल मुझे अंगण ते था वजन अज खुशी वारा दोल मुझे अंगण ते था वजन सो ए थींदो हुजे बाकी हाणे न जी शादी थींदी हुजे अबा जेके भला रागी हुजन जेके लंबर वन जेके रागी हुजन घड़े नवाज हुजन अबा पो ये सवालको ते नवाज हुजन चंग नवाज हुजन ये सब घुरावा पो भाई सुघड़ घुराइंदो हो जा पो भला रागी घुराइंदो हो जा पो ये भला उठ सवार घोड़े सवार छाजे करे ये मुझे शादी जी सूआ हो जा हां पर उन में वरी पारन वाला भी घुराइंदा हुजू जेके जी सूआ खे अञा निरालो कंदा हुजन शादी थींदी हुजे इन जी उठ भी भलो हुजी ऐ सजी शादी जी गाल न कंदो हुजी दुलारी जेके भला 10 वजाइंदा हुजन शादी जा झूमर वजाइंदा हुजन पटका भला उहे बि 4 खां 5 ग्रुप हुजन जेके माना एड़ो वजन ना बाबा तो जी शादी के थींदी हुजे अब एसो या लाडो ॾिसंदा हुजो हाली त अवां जे खुशी में लाडो ॾिसंदा हुजे इन जी शादी वादी न थींदी हुजे म तव्हां भी खुश थींदा हुजो उन खां पोइ वापस अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हले हलंदो हुजई राम एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग गर्मी हुजे या सर्दी अवां सां हुजनि गॾु ऐं अवां पसंदि कंदा हुजो प्रोग्राम खे अवां फ़ोन कॉल कंदा हुजो ऐं टीम सां गॾोगॾु जेको हुजे महिराण टीवीअ जी साराह कंदा हुजो पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हा बाबा छा हाल हुजे केरु हुजे कहिड़े शहर खां फ़ोन कई हुजे रोज़ीना पाटोयूं रोज़ीना पाटोयूं खां रोज़ीना छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो चङियूं भलियूं हुजो हा तव्हां ठीकु आहियो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे गर्मी खां बचा हुजो हवा हलंदी हुजे हवा न ओ गर्मी हुजे हवा न हलंदी हुजे न काल हुई राति अॼु कोन्हे ओहो पोइ त वॾी गर्मी हुजे लॻंदो हुजे ईअं न हा अॼु किथे हुजे उहा वई हुजे पाणीअ जो गिलास पाड़े मां पीअण हुजे मासी हूर वटि वई हुजे हा अचे त पोइ चवजांसि रोज़ीना तोखे सलाम पई चवाए इहो न्यापो वरी मूंखे ॾेई वेंदी हुजी सलाम जो वज़न मूं ते छॾे वई हुजी हा हा बसि ठीकु आहे सलाम ॾाॾा खे सलाम ॾींदी हुजी सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे हे नंढड़ी हुजे रोज़ीना ॾाढी सभा जड़ी हुजे कचहरी बि करे हल वाल पुॼे त जेको हाल हुजे ॿार अहिड़ा त सचार हुजनि मूं वांगे जेका ॻाल्हि हण ठका सिधी ॻाल्हि जेका बि हुजे
सो बालक चवंदा आहिनि गर्मी हुजे, गर्मी त वाक़ई हुजे, गर्मी खां बाबला पाणी पीअंदा हुजो वधि खां वधि, छांव में विहंदा हुजो ऐं रांदि रूंद घणी बि पोइ वरी शाम जो थधि में खेॾणु खपंदी हुजे। पर इहो बि सम्झो त जेके सिधी सिले में असांजो इहो विञणो हुजे, इहो हणणु खपंदो हुजे, ॾींहं में 2 दफ़ा 3 माण्हू खे फ्रेश थियणु खपंदो हुजे, इन जे करे इहा बचत हुजे। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, सो इन पाण खे बचाइणु खपंदो हुजे हिन गर्मी खां। जो गर्मी जो बचाव पाणी हुजे, थधो मशरूबात हुजनि, मुख़्तलिफ़ माण्हू ॾिसो त पोइ इहो शरबत पीअनि, पोइ वरी नीमे जो पाणी पीअंदा हुजनि, वरी अहिड़ियूं शयूं थधियूं थधियूं भाॼियूं खाईंदा हुजनि, अब कंहिं महिल चिभड़नि जी चटणी कंदा हुजनि, कंहिं महिल वरी वलतूर खाईंदा हुजनि, कंहिं महिल भींडियूं खाईंदा हुजनि। सो भाॼियूं खाइण हिन गर्मीअ में मथां वरी लस्सी पीअंदा हुजनि। आहे पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो हलो, अदा केरु कहिड़े शहर खां बा? हलो, महिरबानी हुजे। परियां टीवीअ खे ॾिसंदा हुजो, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, पोइ वरी शरीक थींदा। पर वरी ॿी ॻाल्हि चवंदो हुजां त बा थर हुजे, कारूंझर किथे हुजे, कारूंझर ते हाणे ॾिसंदो हुजां, थर में ॾिसंदो हुजां त हिन गर्मीअ में मोर बि मरंदा हुजनि, मोरनि में बीमारी अची वई हुजे त अबा जानवर पखी पखण जो बि ख़्यालु कंदा हुजो हिन गर्मीअ में। ऐं असांजी सिंध जी सूंहं इहे मोर हुजनि, से मोर बि जॾहिं मरंदा हुजनि त पोइ सम्झो त असां वटि केतिरी तकलीफ़ हुजे। माण्हू इहो ॾिसंदो हुजे, पखी पखण वण टिण दरिया जो सभिनी जो माण्हू ख़्यालु रखंदो हुजे। अबा रुॻो इंसान जो न, पर वण टिण ॿूटो इहे पखी पखण इहे सभु जेको हुजे न, इन्हनि सभिनी हिन गर्मीअ में ख़्यालु रखणु, वण खे पाणी ॾियणु खपंदो हुजे, जिथे वण न हुजनि उते वण पोखणु खपंदा हुजनि। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो हलो, अधो हाली टीवी ॾिसंदो हुजे अदा त पोइ वरी फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुजे, लंबर मिलाए अधो वरी टीवी खे ॾिसंदो हुजे। सो अव्हां जूं इहे मोहबतूं हुजनि जो प्रोग्राम मूंखे एतिरो ॾिसंदा हुजो, गौर सां ॾिसंदा हुजो त प्रोग्राम खे बि ॾिसूं, वरी ॻाल्हाईंदा बि हुजूं। सो या त पहिरां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, पोइ वरी फ़ोन कॉल ते। पर जेको वरी फ़ोन कॉल ते ॻाल्हाए उहो वरी थोरो मूं वांगुरु हीअं परे थी वञी, टीवी खां पोइ ॻाल्हाईंदो हुजे त ॻाल्हि भली थींदी हुजे। सो ॻाल्हि कई हुजे गर्मीअ जी त अबा जिथे वण न हुजनि उते वण पोखींदा हुजो, निम जा वण पोखियो ऐं सरियां जा वण पोखींदा हुजो, टाली पोखींदा हुजो। ऐं साईं खे चवां त अॻे त भा लेसूड़ा बि खाईंदा हुजूं, इहे ॾिसो गेजूड़ा थींदा हुजनि, लेसूड़ा थींदा हुजनि, पोइ ॿॿर हुजनि, हल ॿेला। मां पंहिंजे हिन अखुनि सां ॾिठो हुजे त ॿेलनि जा केतिरा ई ॿेलनि जा नाला हुजनि, ॿेला बा या सिंध जी सूंहं हुजनि। हाणे त माण्हू दरिया खे ॾिसण जे लाइ बि सिकी पवंदो हुजे, ॿेले ॾिसण खां बि सिकी पवंदो हुजे, पोइ उते खजूं हुजनि, वण हुजनि, ॿिया कहिड़ा वण हुजनि, माण्हू शौक़ सां। पर हाणे त सिंध में अहिड़ा भला आबादगार हुजनि जो जेका कोटा में या ॿिए हंधि जेके मेवातूं हुजनि उहे हाणे सिंध में बि थींदियूं हुजनि, अंगूर सिंध में थींदा हुजनि। पर अंबनि जूं केतिरियूं जेके हुजनि क़िस्म जा उहे चवंदा हुजनि उहे बि सिंध में थियनि। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? जी भाई अली तो ॻाल्हायां, कहिड़ा हाल आहिनि साईं? रामू दादा चयो ख़ैर आहे साईं? ख़ैर लॻो पियो हुजे। अदा कहिड़े शहर खां फ़ोन कई हुजे? मां शहर खां टी आज़ाद कश्मीर खां। आज़ाद कश्मीर खां फ़ोन कई हुजे। ॿियो ख़ैर हुजे? कीअं हलंदी हुजे ड्यूटी? सही अल्लाह जा करम में जेको तव्हांजो प्रोग्राम पियो हले, मां भला नंबर तव्हांजो कढियो थी, मां कॉल कयमि। न इहा त भली ॻाल्हि हुजे। आज़ाद कश्मीर में वेही उतां ज़ाद कंदा हुजो, हाल वाल ॾींदा हुजो। उते जी मुंद मौसम हींअर कीअं हुजे आज़ाद कश्मीर जे? हिते त जेको नालो बसि केॾी महिल झोड़ा त केॾी महिल बारिश आहे त केॾी महिल जेको नालो सीउ लॻो पियो आहे। अञा हिते मौसम अञा थधी आहे। वाह 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 वाह। उते वण टिण कीअं हुजे? गुलज़ारी लॻी पई हुजे न? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। त को गानो वानो त ॿुधाए शमन मीरालीअ जो। शमन मीराली जो कलाम सवेल हलाए छॾियो, शायदि उन महिल मां न ॾिठो हुजे, पर हाणे वरी भलो कलाम अव्हांखे ॾेखारींदा हुजूं। सभिनी दोस्तनि खे बि सलाम ॾींदा हुजो। वालेकुम सलाम। बसि जेको यार गानो ॿुधाइजो असांखे शमन। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि, लख कुर्ब वॾा वॾा अव्हां जा हुजनि। आज़ाद कश्मीर में वेही हितां सिंध जा हुजनि, उते वरी वरी असां त सिंध हूअं ई कश्मीर तो ई हुजां।
असांखे त कश्मीर तो सिंध माना कश्मीर तो असां त सभु पाणी हिकिड़ो ई सम्झूं ऐं असांजो सिंध बि उतां ईअं तार वहंदो वहंदो अचे सो असांजी त ॻाल्हि मिड़े साॻी। हलो हलो हेलो बाबा केरु कड़े शहर खां? अब मां गड़िया सिन का मारफाणी मारफाणी नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे बा। एहसान बाबा एहसान को कलाम असांखे सुठो ॿुधायो को सिंधी। वाह वाह एहसान बा वॾो एहसान कयो हुजे जो फोन कॉल कई हुजे। हा वाह हा बा कीअं रंग लॻनि कीअं प्रोग्राम लॻे अॼु पहिरियों दफ़ो फोन कई हुजे। फर्स्ट क्लास माशाल्लाह जबरदस्त। गढ़ी यासीन कीअं हुजे गढ़ी यासीन जी मौसम कीअं हुजे? बाबा गड़िया सिन ॾाढी गरम घणी आहे बसि माहौल ॾाढो गरम थी वियो आहे हिते। माहौल गरम भला गर्मीअ जे करे या हूअं ई माहौल गरम हुजे? ॿई पासा बाबा हूअं बि झेड़नि में बि गरम पर गर्मी बि घणी आहे। यार जहिड़ो करणु ॻाल्हि मुनासिब न हुजे माण्हू मोहबत सां रहंदो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु हा मोहबत क़ाइम हुजनि बा जहिड़ा न असांखे झट। को कलाम को सुठो सिंधी को ॿुधाए राजा सां गॾु। हाज़ुर 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 मुंहिंजा एहसान भाउ एहसान असां भाउ वेठा आहियूं बाबा शो ते वेठा आहियूं हाणे को कलाम सुठो ॿुधाए। बाक़ाइदे बाक़ाइदे तयारु थी वेंदो हुजे सफ़ा ऐं त कलाम हलाईंदो हुजां। वॾी महिरबानी कुर्ब लख कुर्ब वॾा वॾा हुजनि। सो ॻाल्हि कई हुजे त कश्मीर खां हेसि भाई सिंधू त हीअं फिरंदो वहंदो नदियुनि खां अचे ऐं शीशे जहिड़ो हीअं पाणी मोतीअ जहिड़ो पाणी। सो कश्मीर मां वेही प्रोग्राम खे पसंदि सॼी सिंध मां फ़ोन कंदा दुनिया जे कुंड कुड़छ में हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि। ईअं अव्हांजा वॾा वड़ हुजनि अव्हांजा अहसान हुजनि। सो हिन लम्हे वरी अव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम को गीत अव्हांजे नज़र कंदो हुजां इहो ॾिसंदा हुजो। एसि ताईं माना राति दुलीअ खे बि सॾु कंदो हुजां वेंदी हुजे गर्मीअ त मासी हुर वटि वञी वेही रहंदी हुजे हिनखे बि सॾाईंदो हुजां अव्हां एसि ताईं इहो गीत ॾिसंदा हुजो। भलीकार चंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में ओ राधुली ओ करहा तू एॾां वञी मासी ॾे पोइ हाणे हिते यको वेठी हुजे वेही एॾां ॾारो फकींदी हुजे एॾां वेही हेॾे माण्हू पुछंदो हुजे हर को त बा किथे हुजे राधुली? पहुची वई हुजा ने भागा तोखे सॼो ॾींहुं जेको हुजे हरण मका कुकू करे माण्हू को पाड़े ओड़े में बि न वेंदो हुजे। तुझे कोई हरण लगंदी हुजे हिकिड़ो त गर्मी हुजे जो हे गर्मी समझंदो हुजे साह कढी छॾो हुजे पोइ बि बची वई हुजे तू त को सब पोया ये समझ त दुश्मन जड़ो ये दर्द में धो पियो हुजे। कहिड़ो ज़रूर हुजे जो वञी त मासीअ में वॾो कमु हुजे हाणे तुंहिंजो धागो खुटो जो ट्रोपे ॾियण लाइ हाणे तोखे वॾो सलाम चयो हुजे मासीअ जे वण जे हेठां थधो दिलो पियो हुजे को ढुकरा धुल पींदी हुजे। हलो तो इन्हे करे वई हुजा। हलो बाबा केर कड़े शहर का बाबा? हेलो बाबा केर कड़े शहर? वालेकुम सलाम हुजे बाबा पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। अनवर खातून कड़े शहर का? सोभे देरे खां भलीकार अदी भलीकार हुजे सोभे देरे खां खैर हुजे तव्हां खुश हुजो। गर्मी कीअं हुजे? गर्मी घणी आहे तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर लॻो पियो आहे तबियत सही थी मुंहिंजे भाउ जी वॾी ख़िदमत थी करे। वॾी ख़िदमत करे छॾी हुजे त वॾी ख़िदमत बाबा ख़िदमत त कई हुजे ॿियो छा? मूंखे पहिरियों ॿुधाए मीरा बेगम जो मुंहिंजा माण्हू लॾे विया परदेस ते। मुंहिंजा माण्हू लॾे विया पर थोरो ॿुधाईंदी त हुजे त पोइ असीं ॿुधाईंदा हुजे। हा सहिरो ॿुधाए त पहिरियां थोरो गाए ॿुधाईंदी हुजो न। मां गाए ॿुधायां? हा थोरो गाए ॿुधाए। मुंहिंजे अंगणे आ सुहिणा तोले नेणा
विछाया मां सोनियूं पतिरियूं गुलाबन जूं तुंहिंजे लाइ छटाया मां मुंहिंजे अंगणिया दिल प्यारा तुंहिंजे लाइ नेण विछाया मां ॿुधाई हा वाह ॿुधम वॾी महिरबानी मूंखे ॿुधाए मीरा बेगम जो सहरो ॿुधाए हा हा सॼो ॿुधाई थी हुजे न हा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी मूं चयो त उहो परदेस ते इहो मुंहिंजे करे गायो हुजे मुंहिंजे करे त राधुला थोड़ी थी हुजे त तोला नेण विछाईंदा हुजो राधुली न पोइ छा चवंदा हुजनि त माण्हू अच्छा माना तूं वञा जेको हुजे अञा बि खाब ॾिसंदो हुजे इन में खाब जी कहिड़ी ॻाल्हि हुजे ऐं थोरो जेको हुजे मासी हुरे ॾे वञा ते त रड़ियूं वाका कंदो हुजे ऐं सॼी ज़िंदगी जे करे बापू ॾे वेंदी हुजे त पोइ छा थो भाई शुकुर कंदो हुजे ॿियो हाणे भला छा शुकुर कंदो हुजे न मां पोइ बसि हपा जीअ जो हुजे मोकिलणी वेंदी हुजे बापू ॾे कढी ॾींदो हुजे अरे कढी ॾींदो हुजे वो पोइ ईअं न हुजे गर्मीअ में गेरी वांगे हीअं थियो पई हुजे त न बापू ॾे गर्मी न हुजे अहिड़ा थधियूं छाऊं लॻूं पयूं हुजनि वणकारी लॻी पई हुजे ऐं हीअं वाह दा हुजे न बापू ॾे गर्मी न हुजे पोइ वरी चवंदी हुजे रामला अच मूंखे बीमार थी वियो फटे ते खड़ाए विधो हुजे हाणे पोइ फटे में पेट्रोल पवंदो हुजे माण्हू केॾा न निकिरई फोन हुजे हा सो हाणे पोइ इहो कोन हुजे मतां ज़हन में हुजे पोइ चए रामला इहो फटो कराए मूंखे खणाए वेंदो न मूंखे ज़रूरत ई न हुजे तूं खणाए वेंदो हुजे मुंहिंजो पंहिंजो भाउ वेठो हुजे राणो सदके वेंदी हुजे राणे जे नाले तां अहिड़ो मुंहिंजो भाउ हुजे जहिड़ी धूड़ तड़ी साई कीअं हुजे उहो हा जहिड़ी धूड़ तड़ी साई छो हुजे छा भाउ मुंहिंजो ॾिसंदो हुजे अहिड़ो मोर टिले मोर ज़ाहिर उन्हनि मां बि इहो मुंहिंजो भाउ हलंदो हुजे त ईअं सम्झंदो हुजे नोटनि ते पेर ॾींदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मोहम्मद सुलेमान जोयो ॻाल्हायां जामशोरे खां जोयो साहब ख़ुशि चाक चङा भला तबियतूं बहार अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे ख़ुशि आहियो तव्हां सब खैर आहे सब खैर लॻो पियो हुजे तव्हां ठीक ठाक हुजो अल्हम्दुलिल्लाह अधी ॻाल्हि ॿुध माल असली न वठिजा खैर लॻो पियो हुजे तव्हां लॻो पियो रुगो त चिचिड़ अथसि छो त ॿकरियुनि जे वाड़ में सुम्हंदो आहे उहो खट अथसि न टे पेर चोथे पासे खां सिरूं ॾिनियूं पियूं अथसि ॿकरियुनि जो चिचिड़ रुमाल कॾहिं बि न वठिजांसि ऐं ॿियो को कलाम असांखे ॿुधायो को सुठो को कलाम ॿुधायो हाज़िर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे असांखे गीत ॿुधायो रीमत सिद्दीकी जो लोक गीत आहे वाटो सदन वेठी निहारिया मन मुंहिंजा अबाणा अचनि इहो कंहिंजे आवाज़ में हुजे थी ज़ीनत सिद्दीकी अदी इहो रेडियो जो दौर हुजे बाक़ी असां वटि जीजी ज़रीना ऐं पोइ समीना कमल पोइ इन्हनि जा आवाज़ हुजनि सो ज़रूरी इहो वरी कोई अहिड़ो तव्हांखे लोक गीत ॾेखारींदा हुजो वॾी महिरबानी हुजे पर बाक़ी अधे चयो हुजे त रामूअ जे रुमाल में चिचड़ हुजनि चिचड़ कढी मां बि न अधे खे बछाईंदो हुजांव हाणे ये चिचड़ इनके बचाई जाए लक्षण ॾिसी माण्हू बि समझी वञनि वॾी महिरबानी हुजे माण्हू बि समझी वञनि तो जाए ॾिसनि मेरो ईअं गज़लो सॼो ॾींहुं मोह रोड़ींदो हुजे पघरो गीत ॾे त चवंदा हुजनि हा इहो छा खाराईंदो हुजे तोखे चिचड़ अधे खे बचाईंदो हुजे चिचड़ तो में कीअं थींदा हुजनि चिचड़ माण्हू में कीअं थींदा हुजनि चिचड़ यार रामे चिचड़ तो में कीअं थिया हुजनि इन अधे खे चिचड़ न नंढे हूंदे गाड़ी पटियो हुजे इन करे चवंदो हुजे हा ये यादि हुजंदा अञा त हलो बाबा केरु कहिड़े शहर खां वालेकुम सलाम छा हाल आहे मिठा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे कहिड़े शहर खां मगर चाचड़ कहिड़े शहर खां
लीलो सखर खां। सखर खां मज़हर चाचड़ ॿियो ख़ैर हुजे ता चङो भलो जी तबियतूं ॿार ॿियो ख़ैर कुझु तव्हां ॿुधायो कुझु आयो ॿियो ख़ैर आहे? सभु ख़ैर लॻो पियो जे अव्हां ॾे ख़ैर हुजे सखर ठीकु हुजे। हा सखर जो ओके लॻो पिया गर्मी घणी थी वई आहे। बसि गर्मीअ जो पोइ सखर बाबा दरिया जे आस पास वण टिण हुजनि माना शाम जो तव्हां वटि बाग बहारी हुजे। हा शाम जो त मौसम ठीकु हूंदी आहे पर ॾींहं जो गर्मी हूंदी आहे। बसि ॾींहं जो वरी थोरो बचाव कंदा हुजो पंहिंजो घर अहिड़ा ठाहींदा हुजो जो माना कुसादा हुजनि जिथे गर्मीअ खां बचाव थींदो हुजे। सभिनी खे सलाम सभिनी खे वॾी सलाम। महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जा जिन जिन बि असांखे अॼु फोन कॉल कई हुजे उन में अदियूं भेनरूं हुजनि वेंदी हुजे जा मोकिलाए चुप त कंदो हुजे उन्हनि में अदियूं बि हुजनि भेनरूं बि हुजनि भाइर बि हुजनि नंढड़ा बालकड़ा बि हुजनि उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि उन्हनि सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि। तुंहिंजी सहेलीअ सलाम ॾिना हुजनि मूंखां वठी छॾींदी हुजे। कहिड़ी कहिड़ी रोजीना रोजीना आई हुजे? हा फोन कर। हा रोजीना पोइ वरी जेको हुजे अॼु वई हुजां मासी हूर ॾे तो तुंहिंजा सलाम मूंखे पहुची विया हुजनि ऐं तोखे बि मुंहिंजा सलाम हुजनि। इहा नंढड़ी हुजे पर माना भलड़ी हुजे। हा पर सलाम हुजे मासी हूर खे जो हिन ठिकर सां वेही कचहरियूं करे मासी हूर जूं कचहरियूं बि ईअं सम्झंदो हुजे त वाह वाह। हलो हलो वालेकुम जी लतीफ़। वालेकुम सलाम सदा जी लतीफ़ अदा केरु कड़े सर खां? हा अदब यूनिवर्सिटी में तव्हां सां गॾु आहे मीर शेख। अदा मीर शेख साहब छा हाल हुजे ठीकु हुजी थोरो ॾाढिया ॻाल्हाईंदो हुजे। जी जी मुंहिंजा महबूब। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो तबियतूं ॿार हुजनि? अल्लाह जी महिरबानी लख सन मालिक जा तव्हांजूं दुआनि सां बिल्कुलु ठीकु आहियूं। कीअं वक़्तु पास थींदो हुजे गर्मीअ खां बचाव जो? गर्मी त या पहिरियां बि इन खां वधीक हूंदियूं हुयूं शायदि त इंसान कमज़ोर बि थियो आहे न। हा शाबाश वक़्तु बदिलजी वियो हुजे। हा अॻे माण्हू पका हूंदा हाओ बा हाओ मस्जिदियूं कचियूं हूंदियूं हाणे मस्जिदियूं माण्हू कचा थी विया आहिनि। सही चवंदा जो अॻे लेट जो आसरो ई न हुजे त माण्हू पोइ बि सुता पिया हुजनि पघर वहे त बि हाय हाय सुख विया आहे। खाद खुराक कमकार हारी नारी मज़दूर गर्मियूं त घणियूं हूंदियूं पर बसर खाजंदो वणकारी हूंदी न बाबा। ढोंडा पिया खाजंदा। बिल्कुलु सही चवंदो हुजी। हाणे सुबुह थिए माण्हू त पापो चांहि हाणे पापो चांहि जा पलियल इहो कहिड़ो ताक़तवर हूंदो जाम बर्दाश्त कंदो। मुंहिंजा महबूबा बसि पोइ पंहिंजी पोखड़ियां पंहिंजी लूणियां बसि पोइ ॻाल्हि जेका हुजे सभ जी ॿुधणी बि हुजे ऐं सभु सम्झंदा बि हुजनि पढ़िया लिखिया हुजनि ॾाहा हुजनि सौर रखंदा हुजनि। हा न न बिल्कुलु असां त तव्हां वटि सिखूं था न हे अदब जी यूनिवर्सिटी आहे। मां मेरा चैनल खे हैदराबाद में अदब जी यूनिवर्सिटी सम्झंदो आहियां। इहा जूं मोहबतूं जंहिंमें तव्हांजो कुर्ब तव्हांजो प्यारु तव्हांजो अमन भाईचारो तहज़ीब कल्चर असांजी सकाफ़त असांजी तारीख़ी माग हिन धरतीअ जी इंच इंच जी हिफ़ाज़त कयो पिया। बसि इहे मोहबतूं हुजनि अव्हां जूं मोहबतूं हुजनि सदा सलामत हुजो बचण था ख़ुशि। सभिनी जे मथां फर्ज़ आहे मुर्शिद लतीफ़ जी धरतीअ जो। वाह वाह बिल्कुलु सही चवंदा हुजो। वॾा वॾा मीर शेख आबाद जो जुड़िया रहो। कुर्ब सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं। मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तुंहिंजो सराफन अणतोरियो ई अघायो। हाणे जीअं राति हली वई जे मां सिवर चइबा मुंहिंजी अखि निकिरंदी हुजे कांव वांगे सोभा आउं त ॾिसंदो हुजां पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सो आउं ॾिसंदो हुजां त जेके महिनत कस हुजनि जेके मज़दूरी कनि ऐं जेका जान जोखे में विझी मज़दूरी कंदा हुजनि उहा कहिड़ी हुजे। हारी चए आउं ॾाढो ॾुखियो हुजां गर्मी सर्दी आधी राति ॾींहं राति लुंडियूं लताड़े आउं महिनत कंदो हुजां। आबादगार चए त आउं फसल जी वार अघु न हुजे ॾिसां करां महिनत हुजे उनजी बि हुजे। मालवंद चवंदा हुजनि असां सुबुह खां राति ताईं माल जी सार संभाल करे उनखे अॻिते वधाईंदा हुजूं। ईअं हिकिड़ा चवंदा औलाद जी तरबियत करे उनखे वधाईंदा हुजूं। हिकिड़ा चवंदा भाउ महिनत मज़दूरी कंदा हुजूं तगारी खणंदा आहियूं राज़ो सॼो ॾींहुं उस में हुजे पर अञा बि के माण्हू पिया हुजनि बाबा ज़मीन में हीअं हेठि खाण हुजे जिथां कोयलो निकिरे उहे अंदरि वञनि ॿाहिरि वरी ईंदा ई न हुजनि।
अहिड़ी जान जोखे में विझी करे पोइ बि मेहनत मज़दूरी कंदा ऐं हुजनि। पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करण जे लाइ माण्हू खे केतिरी महिनत करण खपंदी हुजे। रोडनि रस्तनि ते ॾिसंदा हुजो त हे जेके हुजनि वॾियूं वॾियूं काठूं जेके हुजनि उन्हनि जूं टंगूं हणी पोइ रोडनि ते जेके हुजनि जोकर बणजंदा हुजनि उन्हनि जो बि माना इहो वॾो किरदार हुजे, माना पंहिंजी जान खे जोड़ो जोखे में विझी माना इहो कमु कंदा हुजनि। पर असुल ॻाल्हि हुजे त जेको कोयलो कढी करे हीअं वेंदा हुजनि गार में, उतां कोयलो कढी हिकिड़े लाइट उतां छिप करे उन में, आउं चवां इहो ॾाढो ॾुखियो हुजे। ऐं असांजी वॾियूं भेनरूं जेके हुजनि उहे रोडनि ते जेके हुजनि इहे पथर जेके हुजनि तगारनि में खणंदियूं हुजनि, जिते रोडनि जा कम हलंदा हुजनि उते इहे असांजूं वॾियूं भेनरूं जेके हुजनि उहे महिनत कंदियूं हुजनि, पंहिंजे बचड़नि जे पेट गुज़र जे लाइ महिनत कंदियूं हुजनि, उन्हनि खे बि असांजो सलाम। हा, महिनत मज़दूरी करे जान जोखे में विझी करे बि महिनत करणु खपंदी हुजे। पर उहे पंहिंजे बच्चनि जी जॾहिं तरबियत कंदा हुजनि त माना ईअं सम्झंदा हुजो इहो अव्हांजो थक जेको हुजे उहो हिकु लहजे में लही वेंदो हुजे। पर जेके वरी चवंदा हुजनि बा नसो खपाए पाण खे अमीर कनि, नसो खपाए ॿियनि जे बच्चनि जी ज़िंदगी खणंदा हुजनि, नसो ॾेई करे समाज में बिगाड़ पैदा कंदा, झेड़नि झटनि में पंहिंजी ज़िंदगी पंहिंजनि बच्चनि जी पंहिंजनि न्याणियुनि जी बर्बाद कंदा हुजनि। ऐं अहिड़ो नसो पतो वेकिरो करे ऐं पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल ठाहिण जी अव्हां कोशिशि कंदा हुजो त इहो ईअं सम्झंदा हुजो अव्हां माना पंहिंजे औलाद जो मुस्तक़बिल ठाहियो न हुजे, इहो अव्हां ॿिए खे जेको हुजे ख़राब कयो हुजे, ॿिए जो नसुल ख़राब कयो हुजे, ॿिए जो घर बर्बाद कयो हुजे, ॿिए जी ज़िंदगी ख़राब करे पंहिंजे नसुल जे लाइ सोचींदा हुजो त इहो अव्हां को कामयाबी जो कमु न करो हुजे। सो हाणे वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻो हुजे, वक़्तु सफ़ा इजाज़त न ॾे, वक़्तु कंहिंजो दोस्त न हुजे, उहो गुज़री वञे। अॼु असांखां का कमी कोताही रामू राधा प्रोग्राम में थी वई हुजे त हे हथ ॿधी बिनती करूं, जिंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू ऐं राधा अव्हां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा। पर हाणे वेंदे वेंदे हिकिड़ो लोकगीत हुजे जेको अॼु अॼु फरमाइश कई हुजे, सो भेण मुंहिंजे ॿार खे लोॾो ॾियो मां पाणीअ ते थी वञा, वाह वाह, सो हे गर्मी हुजे ॿारणे खे लोॾो ॾियो मां पाणीअ ते थी वञा, खड़ो खारो पाणी मिठे ते थी वञा, मुंहिंजे ॿारणे खे लोॾो ॾियो मां पाणीअ ते थी वञा, मुंहिंजे रामले खे लोॾो ॾियो मां पाणीअ ते जो खारो पाणी मिठे ते थी वञा, मुंहिंजे ॿारणे खे लोॾो